पाकिस्तानियुनि जे अमरीकी वीज़े जी दरख़्वास्तनि जो अंगु तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। अमरीकी सिफ़ारतखाने मूजिबि पाकिस्तान में अमरीकी वीज़ानि जी घुर्ज हेल ताईं जी बुलंद तरीन सतह ते पहुची चुकी आहे ऐं अमरीकी मिशन माज़ी जे भेट में वधि खां वधि वीज़ा जूं दरख़्वास्तूं उकलाइण लाइ कोशिश करे रहियो आहे। अमरीकी सिफ़ारतखाने जो चवणु आहे त वीज़ा अपॉइंटमेंट जे इंतज़ार में मुद्दे में घटिताई लाइ सख़्त महिनत करे रहिया आहिनि ऐं दरख़्वास्त गुज़ारनि जी सहूलियत लाइ 3 तरीक़नि सां कमु करे रहिया आहिनि। अमरीकी सिफ़ारतखाने मूजिबि नॉन इमिग्रेंट वीज़ा लाइ हज़ारें दरख़्वास्तनि ते अमल तेज़ कयो वियो आहे। 10,000 दरख़्वास्त गुज़ारनि जो मुद्दो हाणे 2023 में मुक़ररु कयो पियो वञे ऐं दरख़्वास्त गुज़ारनि खे अपॉइंटमेंट में घटिताईअ जो इतला जल्द मिलण वारो आहे। इन्हनि दरख़्वास्त गुज़ारनि मां कुझु जी अपॉइंटमेंट ईंदड़ हफ़्ते तय थी सघे थी। अमरीकी सफ़ारतखाने जो चवणु हो त सफ़र जा ख़्वाहिशमंद पाकिस्तानी पंहिंजी अपॉइंटमेंट रद्द करे ॿीहर शेड्यूल कराए सघनि था। ॿीहर शेड्यूल जी इज़ाफ़ी रिआयत कराची जे कौंसल खाने या इस्लामाबाद सफ़ारतखाने खां वठी सघिजे थी। दरख़्वास्त गुज़ारनि लाइ तारीख़, वक़्तु ऐं इंटरव्यू जी जाइ मुक़ररु करण में सवलाई थींदी। 25 सितंबर खां कराची में इंटरव्यू खां छूट ॾिनल उम्मीदवारनि जूं दरख़्वास्तूं क़बूल कयूं पियूं वञनि। कराची में कौंसल खाने में इन्हनि जो इंटरव्यू थींदो जिन खे पहिरियां कराचीअ खां वीज़ा जारी कई वई हुई। इंटरव्यू खां छूट बाबति अहलियत जी जांच वेबसाइट तां थी सघे थी।